मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। पेश इमाम फ़र्ज़ नमाज जो सलाम वराइण खां पोइ साॼे या खाॿे तरफ़ मुंहुं करे दुआ घुरे, उहो अमल कीअं आहे? हा साईं, पेश इमाम सलाम खां बाद में पंहिंजो मुंहुं जेको आहे फिराए सघे थो, साॼे तरफ़ करे सघे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। साहिबनि जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर नमाज़ खां बाद में, असर नमाज़ खां बाद में, सलाम फिराइण खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे तरफ़ जेको मुड़ंदा हुआ ऐं असांजे तरफ़ मुखातब थींदा। फजर नमाज़ खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबीर पुछा कंदा हुआ, ए साहिबा कीअं ख़्वाब ॾिठो आहे? अल्लाह जे नबी उनजी ताबीर कंदा हुआ। असर नमाज़ खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ नसीहत कंदा हुआ। फ़र्ज़ खां बाद में सलाम अल्लाह जे नबी फिराए करे पोइ अल्लाह जे नबी पंहिंजो मुंहुं मुबारक फिराईंदा असांजी तरफ़ ऐं पंहिंजी छाती ऐं पंहिंजो सीनो असां साहबा जे तरफ़ करे वेहंदा हुआ। त हे साबित अमल आहे। फ़र्ज़ नमाज़ खां बाद में कोई बि जेकॾहिं साथी पंहिंजो मुंहुं फिराए करे हिन पासे करे थो या हिन पासे करे थो या तव्हां पब्लिक ॾे करे थो, हे जाइज़ अमल आहे। हे अल्लाह जे नबी खां साबित आहे। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे।